वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में सबका पहला खबर शेख नालू कराची गांव वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ काबीना जो इजलास शुरू थी वियो है। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार ख़ुसूसी मावन चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल सूबाई सेक्रेटरी ने शिरकत कई है। कराची खां शेरकर नाज़रीन अॼोके इजलास में 23 एजेंडा आइटम्स ते गौर करे अहम फैसला कया वेंदा। इजलास के अहम मामलन ते ख़र्चन में बचत जा फैसला शामिल आहिनि। शागिर्दनि की हाज़िरी ऐं रेडेक्स सिस्टम पॉलिसी बाबत फैसला कया वेंदा। खबर को नवीर शेयर करूँ। कराची खां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ काबीना जो इजलास शुरू थी वियो। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार ख़ुसूसी मावन चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल सूबाई सेक्रेटरी शरीक थिया आहिनि। अॼोके इजलास में 23 एजेंडा आइटम ते गौर करे अहम फैसला कया वेंदा। इजलास के अहम मामलन ऐं ख़र्चन में बचत जा फैसला शामिल आहिनि। शागिर्दनि जी हाज़िरी ऐं रेडेक्स सिस्टम पॉलिसी बाबत फैसला कया वेंदा। तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी जो ब्यूरो चीफ इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ काबीना इजलास शुरू थी वियो आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि सलाहकारनि ख़ुसूसी सलाहकार चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल सूबाई सेक्रेटरी ऐं लाॻापियल अमलदार जेके उहे शरीक थिया आहिनि। अॼोके इजलास में 23 एजेंडा ते जेको आहे हिन इजलास में जेको आहे गौर कयो वेंदो, जंहिंमें अहम फैसला कया वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो आहे त इजलास जे अहम मामलनि में ख़र्चनि में बचत जा फैसला जेके उहे बि शामिल आहिनि। जॾहिं त शागिर्दनि जी हाज़िरी रिडेक्स सिस्टम पॉलिसी बाबति फैसला कया वेंदा। उन खां अलावा औरतुनि जे जाइदाद जे हक़नि बाबति बि जेको एक्ट ते बि काबीना इजलास में बहस ऐं फैसलो कयो वेंदो। जॾहिं त हिन वक़्तु सिंध काबीना जो इजलास जेको आहे उहो जारी आहे। सिंध काबीना इजलास में पिणु अहम फैसला पिणु हिन वक़्तु जेके उहे ज़ेर गौर हेठि आहिनि। जी।